अलैहिस्सलातु वस्सलाम दखलतुल जन्नत फी लैलतिल मिराज फसमिअतु फीहा क़िराअतल कुरआन वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम दखलतुल जन्नत फी लैलतिल मिराज ऊतीतु लैलतल मिराज सलासत अशिया ख़वातीम सूरतल बकर व शफ़ाअत लि उम्मती मन ला युशरिक बिही शैआ व सलातुल खम्स वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अस्सियाम वल कुरआन यशफ़अआन लिल अब्द यौमल क़ियामह वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अत्ताइब मिनज़्ज़न्बि कमन ला ज़न्ब लहु वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक व सल्लिम अवलना अल्लाह जो हिए मंज हंडा पाए बांदगी में डोह डमर बख्शा कावड़ हुस्से पूरा घाव पंहिंजी जान बचा इश्क अरबी जा मसा रखी हुन बा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रजा अरशन मथे अरबी वयो बलगल उला बिकमाली सारो जहान रोशन जो कशफत जा बिजमाली वस्फ़ सोने जो सब सुठो हसनत जमीओ खिसाली मोमिनो सभई दिल सां पढ़ो सल्लू अलैहि व आलिहि 17 रजब मेराज वयो एड़ो रुतबो कई नबी जो न थियो जुती पेरन में मथे अर्श घुमियो केडो कुर्ब थियो आ कुर्बदार मथा इंतहाई लंबो चौड़ो सफर करे मुजाहिद इस्लाम मुफ्ती मोहम्मद दाऊद साहब जी मारिफत शेख मोहम्मद सिद्दीक साहब जी दावत ते गोठ बालाज खान खोसे सेंटर जेल घोटकी जे सामो इन दीन इज्तिमा में शिरकत जो मौको मिलो 10 बजे खां वठी ता बुजुर्गन जा बयानात बुधाए अञा इंशाअल्लाह ही प्रोग्राम साईं सिद्दीक जो जलसो शाम जो 5 बजे ताईं नारे तकबीर जे सदा सां मुझे यकीन है तो इंशाअल्लाह ता सब वेहंदव या भजी वेंदव मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा मुजाहिद आहियो मां ॾिसां जेके मुंहिंजो वाइद ॿुधी भजी वेंदव बोल जी पापा तव्हां भत खाधो हाणे छो था भत बि खाधो हाणे चओ मां त अञा कोसनि जी चांहि थी कुझु त सिद्दीक जो भत हलाल कयो वेही रहो बैठ जा तव्हां बि वेही रहो अल्लाह जा ये कुरान जो वाइद है का कुकड़न जी मेल तो यही आता खड़ा हूं नहीं तो कुरान जो वाइद है वेही रहो अल्लाह जा बाना वेही रहो बैठ जाए भाई मां भी चरियो हां बरोचन का उर्दू बरोच पाना अंग्रेजी ॻाल्हाईंदा भाई मां उर्दू में लगा अस्तगफिरुल्लाह साईं दाऊद माखे न जलसे जो टाइम दिनों 1:30 बजे थींदा बयान मानी भी पोआ जोर भी पोआ बई कम मुझे बयान का आगे करे कहां से बांध दे पूरो रहो ता पूछो ता मौलवी से बांध दे मुखे साईं चया मां 10 बजे अचा जेको टाइम पाण ॾिने पहिरियों तो मां तव्हां सभिनी खे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया आहियो न त ॾींहं जो जलसो ॿुधणु ॾुखियो आहे राति जो सफ़ा सवलो आहे जो राति जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बसि सुबुह बरोज त वठंदा ई कोन ॾींहं जो साईं घोट खे बि वञिणो आहे रही में हाल बि कमु आहे सखर त मरी बि वञिणो आहे सब कम छड़े अज मोहम्मद जो जिक्र ॿुधण आया मिटाई दे सभई सुबहान जे कर हवाले कम दुकान भी अल्लाह के हवाले घर भी अल्लाह के हवाले बनी भी अल्लाह के हवाले बच्चा भी अल्लाह के हवाले असा भी आयो अल्लाह के
छो त कुरान तो चे वमा तशाऊना इल्ला अन यशा अल्लाह, मर्जी तहां जी न हलंदी, मर्जी हुन जी हलंदी जंहिं तहां जो पैदा कयो। ॿी आयत पढ़ा, वल्लाहु गालिबुन अला अम्रिह, मशवरा तहां जा न हलंदा, फ़ैसिलो हुन जो। हाणे हुन जा 5 मिसाल ॾिया। यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि जी नेतगिरी, खूह में उछलियो, जानी छुटे, रब चयो मां खूह जे तरे मां कढी मिस्र जो बादशाह कंदोमांसि। मर्ज़ी कंहिंजी पूरी थी, सभई न था, कुझु त खोसनि जो पता हलाल कयो ॾाढा, मर्ज़ी कंहिंजी पूरी थी। अल्लाह फिरौन जी नेतगिरी, हज़रत मूसा पैदा ही न थे, कुरान में लिखियल आहे, उबती स्कीम शुरू कई फिरौन, यो क़त्लून अबनाअकुम व यस्तहयून निसाअकुम, बनी इसराइल जा पुट कुही छॾे, न्याणियुनि खे चेरो रखे, पुट कुही छॾे, स्कीम उबती। ये घोटके में स्कीमूं ठाहींदा आहिनि त ठहियल रोड विटराइणो, नए रोड खे हर हणनि, माल खाइणो अथनि, नालियूं सुबतियूं चोतियूं आहिनि, इन्हनि खे उबतो आयो त इहो सभु पाणी खोसनि जे घर में पैसा खाईंदा आहिनि चवंदा हर कंहिंखे माल खपे। असां मौलवियुनि जा पैसा खोटंदा आहिनि न, वज़ू खानो ड्राईंदा कॾहिं कॾहिं सच मूंखां सोरीअ निकिरी। हाणे मां कराची फ़क़ीर कई, सोशल मीडिया ते मूंखे घणेई ख्वाब कयो आहे बंदि। असुल वाई जा तवजो सां, तवजो माण्हुनि जो सॼो तव्हां ये फांसियूं पंहिंजूं पहिरियों ठाहे छॾियो, हरू भरू माण्हुनि जो तवजो ख़राब था कयो। मूंखे बि हैदराबाद हिकिड़ो चेयरमैन चए, साईं मां 3000 नलका खाधा आहिनि। मुंहिंजो खाधई त सही, इहे पोयां कढियई कीअं? चई साईं नलका थोरो ई खाधा अथमि, पैसा खाधा। फिरौन उबती स्कीम शुरू कई, यो क़त्लून अबनाअकुम, कुरान तो पढ़ा, पुटनि खे कुही छॾियो, बनी इसराइल जे न्याणियूं चेरियूं रखो, छो मूसा पैदा न थे। हे हे रब जी कुदरत खोसा फ़क़ीर, रब जो पैदा बि कंदो माज़ वरी पालींदो माज़ फिरौन तुंहिंजे घर। ॾाढा नथा जो सुभाणे अकेलो रब जो पुजारी भईयो तबलत करे जाओ, भईयो तो भईयो तो नमरूद जी ने तके हज़रत इब्राहिम पैदा ही न थे, रब जो तुझे कमदार जे घर पैदा कंदो मां, जिन पुतन के पूजींदो न इनके 7 टुकर भी हज़रत इब्राहिम कंदो। रब तो समझाया खोसा, रब खुदा जो असां रब ही न सुञासे, अच्छो दाढ़ी थी वियो, मोबाइल सुञा ओपो दिखी वञा तुंहिंजे नासुन कम तो सुञाणे थो, फुटूं सुञाणे थो, बन्नी सुञाणे थो, कपिड़े के हथोनी सुञाणे थो, चांवर पियो वठे घोट के मां कटे मां लप भरे रूसिया एरिया चाहूं बासपतिया नकतैया ले बाटरी जई जा पोड़ा चांवर सुञाते, कणक सुञाते, कम तो सुञा, अल्लाह न तो सुञाणे, सुञाणे पंहिंजे रब खे। अबू जहल कुत्ते जी ने तकड़ी नबी संगे मक्के में लड़ाया, अबू जहल मीटिंग को ठाई, इजलास में 3 घंटा हो गए, कुरान में लिखा चाचे वैरी हमकुर बिकल लदीन कफरो युस्बितुका औ यक्तुलुका औ युखरिजुका, या तो कमरे में बंद कयो उन बुक दे दुनिया छड़े वने, औ यक्तुलुका या कत्ल कयोस औ युखरिजुका, या मक्के में कडी छड़े। अबू जहल तो जे कुरान तो पढ़ा, रब चाचो वयमकुरुना वयमकुरुल्लाह, अजो न था कयो गाड़िया, कुछ तो सिद्दीक जो पतो हलाल के गाड़िया, तुझे वयमकुरुना वयमकुरुल्लाह। ओ अबू जहल कुत्ता, तू चला क्यों करे, तो नबी जदी रखे नाकाम कया, पर अल्लाह मुतमल हो रहा, हर कच्चे पक्के घर में मोहम्मद जो इस्लाम पहुंचा दो, भैया तो
युरीदून अन युत्फिऊ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही। कासिम कुरान तो पढ़ा ना रब सोचे काफर पंहिंजो साज़िशूं करे मुझे हिदायत जो नूर खे विसाइण था चाहिनि। वल्लाहु मुतिम्मु नूरिही, मोहम्मद जो नूर हिदायत वारो हर जाइ ते पहुंचंदो। वलो करिहल काफिरून वलो करिहल मुशरिकून वलो करिहल फासिकून। मौलवी मोक लॻियनि त मां करे हजी माना पंहिंजे ॿोलीअ में कयां भले कयां भले कयां। सुभान अल्लाह सोचे भलो काफरनि जे मुंह ते टांकी मले मोहम्मद जो सुभान अल्लाह करे हजी माना पूछो खुदा खुदा जमीयत जे दुश्मन जिन थके तो डॉक्टर खालिद खे शहीद कयो रत में वेंदारियो जमीयत मां जान छुट फजल रहमान जे तालुक मां जान छुट। रब जो खबरदार डॉक्टर के शहादत खां पोइ मां रब जमीयत के 4 चंड लगाई। सुभान अल्लाह जो सुभान जो त डॉक्टर पंहिंजे खून सां रेज करे वियो आहे जमीन में रेज भलो कर तो कर भले थे शहीद पंहिंजे रत जो रेज ॾेई जमीयत के 4 चंड लगाए जोर से हेॾा राशिद पियो अचे हेॾा नासिर पियो अचे हेॾा ताहिर पियो अचे हेॾा तारिक पियो अचे हेॾा अता कात नथा अचनि मरिया से हिकु वियो त 4 डॉक्टर कंध में झलियो तब त ख़बर पए पर ये बाजी मौत की बाजी है। ये बाजी मौत की बाजी है। ये बाजी तुम ही हारोगे। हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर मार। इमरान खान जी नियत कड़ी तो मौलाना के सियासत में आउट किया पार्लियामेंट में बाहर कढ़ा रब जो तुम वजीर आजम थे जे तभी थुक लानत जा मीम वसंदई। मौलाना फजल रहमान पार्लियामेंट का बाहर होंदो तभी 11 पार्टियों जो लीडर कंदो मास राजा था जो सुभान अल्लाह। अजय मरियम बीजे जे मुझे लीडर मौलाना फजल रहमान बिलावल बीजे तो मुझे लीडर मौलाना फजल सुभान अल्लाह। गुंडा गन मशीन साही दहे सर बिड़ंदई डंडन सा ये गाल न समझाए 12 की मता अटके जमीयत वारा जो तो जमीयत तेरे कुरान की ताकत नबी से फरमाए मेराज वाली रात मां जन्नत में 3 आवाज बुधा 3 या रसूल केड़ा फरमाए तू कुरान जो आवाज कुरान जो को अज भी साईं सिद्दीक़ के मदरसे में गूंजे अल्लाह हाफिज सब खोसा अल्लाह बरोच पढ़न न क़यामत ही टरी अल्लाह लाई फकीर है हां बड़े वाह साईं सिद्दीक़ अल्लाह तुझो उम्र में 11 हाफिज दस्तार सत जो सुबह मदरसा आबाद है स्कूल वैरान 2 करोड़ स्कूल ते खर्च दिया वनो तो बरोच बकरियों बजियूं बैठा अल्लाह लॉकडाउन हाने मुका पुलिस पूछो लॉकडाउन छाए मुझे आगियों पे बंद था पोयों लॉकडाउन में असांजे स्कूल के छोकरन के केड़ा टिप ॾियारियूं 5 वारा 6 में 6 वारा 7 में 7 वारा 8 में से रहे न चा उन्हनि मां खैरपुर छोकरा विया पे 5 नंढड़ा स्कूल मां जो गाड़ी में खणी जब शहर पहुता से तो बोर्ड लगो पियो बोर्ड ते लिखलो जानवरन जी अस्पताल छोकरा दा पढ़न चावरन जी अस्पताल ये दी लॉकडाउन जा पासे आला तालीम अंग्रेज कुत्ते जी चयो आजा आला तालीम कुरान जी
कुरान जा तो जे सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा कुरान तो जे सब्बे हिस्मा रब्बिकल आला कुरान भी आला है मोहम्मद भी आला है मुसलमानों ताजो रब भी आला जोरे से अकेले रब जा पूजा ही भैया तब रब करे जाओ भैया जब सो भैया तब ये जमा कुर्सी पे कब्जा हो गया हारूई नता जोड़ा जाता नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान कुरान हज़रत मौलाना तारिक कामरान मसाब हज़रत मौलाना असदुल्लाह खोड़ो जमीयत उलमा इस्लाम कल सब एक बेटा मेरा है चलो मां दुआ करेंगे माशाल्लाह संभाई की कई इलाके जाए हूं कल सब चलो बयान आप करें दुआ मैं करूंगा माशाल्लाह कुर्सी पे कब्जा हो गया है बस हाने मां पांजे मौजू के वेड़े तो चमक न डिठो कर सब अल्लाहु अकबर कबीरा आला तालीम कुरान जिया तुझे मुझे पुत्र मैट्रिक कया घोट गया हाने आला तालीम हासिल करना लंदन थो वने लंदन आला तालीम अंग्रेज कुत्ते जी चवे केर पियो मुसलमान थो चाहे वाणियो चे हां दुख न थे हां भील चे हां दुख न थे हां कोली चे हां दुख कलमे वारो तो चाहे मां काडे वना मां केड़ी पित सा टक्कर आना मां काथे मातम क्या कोसे मां केड़े बिजली जे खंबे ते चढ़ा दाऊद जे तो चढ़े ते वणा ही चढ़ो लाइट आहे मुसलमान थे जे आला तालीम अंग्रेज कुत्ते जिया 20 साल लंदन पढ़ी आयो आला तालीम बी पेशाब पियो करे टंग खणी कुत्ते वांगुरी आला तालीम हाने पे हैदराबाद में के हमरा अच्छे से मां फुल अंग्रेजी ॻाल्हाईंदो अंग्रेजी त गॾो बि ॻाल्हाईंदो गॾो हिंक कंदो आहे न छा चवंदो आहे हाउ आर यू जानवरनि जी ॿोली सिखी पाण खे वॾो मानो न खुदा जो कसम हली ॿोली अरबी आहे छो त क़ुरान जी ॿोली अरबी आहे मके मदीने जी ॿोली अरबी आहे सहाबा जी ॿोली अरबी आहे मुजम्मल अली जी ॿोली अरबी आहे पीरान पीर जी ॿोली अरबी आहे जन्नत जी ॿोली अरबी आहे ॾाढा न था सुभान अल्लाह ज़ोर सां मदीने वारे जो आशिक़ भईया तबरत करे जाओ अथव जन्नत जो मूड़िया सदाई पिया घोटकीअ में धिका खाईंदो जन्नत खपे हां सखर तक के रखे मुझे जन्नत खपे हिकिड़ो हमारा उथी बिठो जन्नत खपे मुझे ज़ाल जो नालो को जन्नत भागी घणी सैंडलन सां गंजो नबी साईं जन्नत मां टे आवाज़ ॿुधा टे हिकिड़ो क़ुरान जो आवाज़ हिकु ॿियो छुट्टीअ जो आवाज़ जिब्रील ही केर है या रसूल अल्लाह ये सोनो बिलाल है घूमे फर्श पे तो आवाज अर्श सुभान अल्लाह जात तेरे हाथ ना है लोलाई फकीर ओ कोसा फकीर ओ कलोड़ा फकीर है बुझाई तो तेरा रे वटहरात नो ने आपो आयो लताऊ लतीफ जे डॉक्टर वटहरात कौन पुछई तो जात जेके आया से क्या रात दे रात ना है रात जो केर भी आ नबी जो गुलाम थे क्यों नबी से केड़ो आवाज बुधो क्यों जन्नत जी हूरन जो नबी से जी दाढ़ी डिठी त सहरा पियो चो सुभान अल्लाह हां जन्नत जी हूरान दाढ़ी दिसी सहरा पियो चवन असारो हूरा बिसरा चवंदी न रुगो कूड़ हणंदी अल्लाह शादी थे ना पो माइन जा कूड़ दंद तेराण लाजा दंद भले में जो किले ठोकणे अखियों तेराण ले जो बरन मसाला राणल भले अंधो मंजंग जो भी न दिसे
मायूं सुधरनि न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट इन्हनि वटि आहे हीअं जो पटण की उन्हनि त मुड़ुस खे जनवरी में पघार मां बरोचन खे 5 ॻाल्हियुनि में मञींदो आहियां बरोचन खे 4 पोइ ॿुधाईंदो में हिकिड़ी अॼु थो ॿुधायां बरोच शादीअ में ज़िद कंदा आहिनि मिरां त मिरां पर मंड मां गिरां ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी अथव 2 तरीक़नि सां ॾिस मूंखे केॾो तजुर्बो आहे बि हिकिड़ी या त महीनो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो पंहिंजे घर त खटी कोन्हे ढुकी में कपाए वञी हिंदोरो वते बेॾी सुलेमानी चांहि पापनि सां या ज़ाल रोई कमु कर रोवण माइन में फीट थियल ज़ाल रोई न घोसऊ टके जा परेशान न थी पहुच तो राम मैं तेरे खर्च सुख को नहीं देता नबी से मेराज करे माइन के वाइज क्यों माइन के सुभान अल्लाह जो तो वो वाइज बताया मजो न था क्यों डाडिया मदीने वाले जो होश के भाई तो बरो कर जाओ नबी से मेराज करे आया माइन के वाइज के कहीं के माइन की छा चऊं या माशर निसा ऐ औरतुन जी जमात छा मामलो आ जो जहन्नम में मर्दन के मुकाबले में मायूं घणियों ॾिसी आयो आहियां छो माइन जो या रसूल छाजे करे पान फरमाए में बखरा भी हुन बा तकफुरनल अशीर एक मुर्सन की नाफरमानी कंदियो आयो कमाए 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 मुर्स गंजा थी हदीस दो पढ़ा हदीस ॿियो तक्सुर लानत जामे थी के कुकड़ ते कुत्ते ते कान ते लख खां त लहो ई न यार रसूल ने बखरा भी दा सामने वाकई ये आहिनि छो त माई या पासी के मां पैदा थिया काथों पहिरी माई अम्मा हवा बीबी हवा काथों पैदा थी हजरत आदम अलैहिस्सलाम जे खबी पासीरीअ मां काथों खबी पासीरीअ मां पासीरी कीअं हूंदी आहे मेहरान गाॾीअ जी कमानी ॾिठी अथव इनखे सिधो कंदो त टुटी पवंदी के चवंदा आहिनि मां रन खे सिधो थो कयां सिधो कोन कंदे घर छॾियो हली वेंदी हिकिड़ी माईअ खे मां चयो मायूं केॾियूं होशियार आहिनि हिकिड़ी माईअ खे मूं चयो भली माई कहिड़ी जे भली माई बीबी हवा मुझो दलील केड़ो आ कि उनके ससु कान हुई केडियो मायूं होशियार जाते धक्को आयो अल्लाह माइन जो या रसूल अल्लाह हाने की कमजोरियों था सामने आइन पूछा क्यों पर फरमायो तसद्दकना तो खैरात जाम दींदी सुभान अल्लाह चीजों मान खैर देना शुरू क्यों साईं जी चादर भर सुभान अल्लाह पान फरमान बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह ई चादर खण हुजूर हथड़ा खया दुआ क्यों अल्लाह मर्दन के मुकाबले में मुझे उम्मत जे औरतन जे दिलन के नरम कर जन्नत जो होरा छापियो जवन सहरा पियो जवन सुन्नत के दिसी छापियो जवन बुध जा जन बे सुभान मन सय्यन रिजाल बिल्लहा पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो आ दाढ़ी सा माइन के सिंगारियो ते मथो जे टिकन वारन सा अब माइन के 500 रुपया दी जन मथो कुड़ाईंदी 1000 रुपया 10,000 लख रुपया वो लख ते मथो न कुड़ान खोसा तो 50 में कम लाए होवे 50 भी असांजो दाढ़ी भी असांजी बस कर हजम अन्या चए हां 50 हजम दींदो आ तो पोचो महंगाई आ बड़ा किलो अटे जो खोसन के तरी पवंदो नबी से फरमायो मां मेराज करे हेठ लथुस मां इलाही गालियों छड़ी लो तो वना सजी कारी साहब अची वियो मुनासिब तडे कमाइन के अचण सा टाइम दियो 1.5 कलाक विहारे छे अल्लाह
नबी से फरमाना मेराज करे हे चढ़े तरब माखे सद मेराज वारी रात न्यापे मोकन वारो अल्लाह खनी अचन वारो मोहम्मद रसूलुल्लाह गवाही देन वारो कलामुल्लाह ताके बुझाने वारो असदुल्लाह तहां सभई त जो सुबह मजो नहीं यार राज हां चाबला खुशन में सुभान अल्लाह के पाबंदियां था जोर इमरान खान हर शहर के टैक्स यहाँ पर सुभान अल्लाह के टैक्स इमरान के चरियन जो सरदार अल्लाह मारो को जलसन में बांधो छा मां इमरान खान ते किताब लिखण उन किताब जो नालो रखंदम बैनुल अक़वामी बेवकूफ इमरान खान हाणे केड़ो बयान ॾिनई जे मौलाना फजल रहमान के मौलाना न चौस चवे भी पाण मौलाना फजल रहमान के मौलाना न चौस तो जट जा पुत्र छो चल हमरा टे ॼणा पिया नमाज़ पढ़ल हिकड़े नमाज़ में ॻाल्हायो ॿिए चयो चया नमाज़ में थोरो ई ॻाल्हायो टे चयो शुक्र थियो त मूं कोन ॻाल्हायो इमरान खान वज़ीर आज़म थियण खां पोइ जेके ऐलान कया न मौलवी कासिम मां ॿुधायां न खुदा जो कसम तव्हां खिली खिली सवड़ पाए चए वज़ीर आज़म थियण शर्त कहिड़ो ऐलान कई त मुल्क जी तरक़ी चाहियो था त लेट्रिनो साफ़ कयो लेट्रिन साफ़ करण सां मुल्क तरक़ी कंदो वज़ीर आज़म या भंगिन जो जमादार पोइ वरी चई मेहू पालियो वरी चई कुकड़ियूं वठो आना खपायो वरी चई त भंग पोखो मवाली आल पूछो सा खंड मांगी थी वही तो मुझे पता नहीं पेट्रोल बढ़ गया मुझे पता नहीं महंगाई हो गई मुझे पता मवाली के केड़ी खबर खंड घणे किलो आ मवाल बेचार सुबी तो पुलिस जी छापो एकड़ो हिया बगो एकड़ो ये एकड़ो वरी मुकाम में नंढे बार जे खबर थे पुलिस जे टप पुलिस चई छातो करे जे बापे ते कुल पे अरे त नंढे बार जी खबर आ छे बाबो नंढे हूंदे मरी वियो पुलिस त टाइम ते पहुंचंदी न अल्लाह यो रमजान में अलाए कीअं अचे पहुंची पे अगले रमजान में तरावियूं भी न पढ़ो जुमो भी न पढ़ो रोज़ा भी पढ़ो खोलो इहो असां सां जुल्म केॾो कयो पुलिस पुलिस ने फोन कयो हेलो घोट के बाईपास से धाड़ो पे लगे सूबेदार फोन रखी वडे मुंचे थे तो ॾिस मुंहिंजी वर्दी इस्त्री थियल ओडे धाड़ो तो लगे मोबाइल जा टायर ॾिस अॻियां पंचरनि पोयां बस धाड़े ल फुर करे डर की भी टपी वेंदा पोइ अची पहुचंदा घणा ॼणा जा पुट तमला जी गणियूं आने त मुखा फुर्ती मुखा अरे मां फुरियो मुखा फुर्ती न मजे जी बस पहिरी मोर मते पुलिस का पहिरियों भाउ राशिद पहुतो यार भैया तो बरात करे खाई दे सिंध के सलाम करे भैया तो नारे तकबीर शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर अकबर तरे तो भाउ राशिद के मुझो न वेड़ पुट खालिद जा तू विड़ंदो रहो वेड़ में मानहन तो दे मोकलिया लखे सुरख सलाम हर घड़ी हर गांव में राशिद नारा तुझे नाम जा सब मुझे पैसा वापस मिला ही वाच खदड़ी वापस मोबाइल वापस धाड़े ला माफी वठण हो सुभान अल्लाह हेलो तब त खबर मुझा पैसा धाड़े ला न खादा खोसा किया खाईदा मुखा फुर्ती ना वो सूबेदार आयो मुखी जी सही कपड़ा केड़े रंग जा हन आ मुखे हिते क्लेशन पया मुजो मुट्ठो पियो भाई अच्छा आप समझते हो और को भी हेड़ो फनकार मुंह में बिठा अच्छा तखल का या खोसन में वेड़े वामा मस्जिद का अल्लाह को यो उम्र आए करो खोसा यारी जा भला भला संगत में खोसन जो 100 में हूं कोई छे संगत में बाकी झेड़ो के ते चाहे जे कोपत में 13 खून कंदा
जेड़े खां बचाए छो त शरीयत में कावड़ जो इलाज आहे बीचे कावड़ आई आहे वेही रहो वेचे आई आहे सुम्ही पओ अञा नथी चढ़े पानी पियो अञा कावड़ नथी चढ़े वञो कोसो ठोके तड़कियो जो त कावड़ आहे बाहि जो लगे त खोसा पेट्रोल हणंदा आहियो पानी दिलो नरोड़े ॿियो कावड़ जो इलाज दसां जाते कावड़ आई आहे न उतां निकिरी घर कावड़ आई आहे न उतां कॾहिं हलिया वञो उतां कॾहिं कावड़ आई आहे घर हलिया घर कावड़ आई आहे घोटकी हलिया वञो तव्हां पाण में विढ़ंदा आहियो न कोन चवंदा टर हितां टर त जहिड़ो ई टर न विढ़ंदा कयो मां बाहूं थो ॿधां हे थोरी घणी ॻाल्हि ते विढ़ंदा चवंदा पीउ मां घरों थी अचां तोखे ॾिसां शिरक निकिरी वियो शिरक ॻाल्हायो न था शिरक हे जलसाई इन जे करे हिन त शिरक निकिरे 10 साल मौलविन मेहनत कई शिरक न निकितो मां हिकिड़े धक में शिरक कढियो इनखे चइबो अथव हज़रत मौलाना झल दब कावड़ केॾी बि कावड़ अचे ब्रेक ते लथ खुदा जो कसम हिकिड़े हमरा जो 4 शादियूं मदरसो ई पंहिंजो सो बि बनात जो वञे पियो हर ते चइनी सालनि खे जे मां वञा थो हर ते मुंहिंजे मानी मोकिलियो ईअं न त मां बुख हिन वञे हर ॿधो माइन पोयां झेड़े जो हर ॿधो शाम जा 5 थिया मानी न मोकिलियोसि अहिड़ी बुख लॻियसि जहिड़ी अॼु मूंखे लॻी आहे हर छोड़ी अचे पियो घर पहुचा चइनी खे ॾिसां घर जो पोतो दर ते पोडर पे गन में अटकी किरी पियो त रहंदो कावड़ वधी वियुसि हाणे को बुख जो धको त कपिड़ा छंडे गिरिसाल खे चयो मानी छो न मोकिली जे हुन छो न मोकिली हलो तोखे तलाक ॿिए खे चए तोखे तलाक टीं खे चए तोखे तलाक चौथे खे चए निकिर घर मां तोखे तलाक त पाड़े जे माईअ भित तां कंध मथे करे अदा ख़ैर घर तो ख़ाली करे चए बस कर त तोखे बि न तलाक ॾियां तलाक दे जोड़े के पाड़े वारी केड़ो दो कावड़े भाई माडे जो टाइम कोने न तो मुझे चौरे गियर फिरी मेरा जवारी रात न आते के चे जान त पी माउ जी इज्जत कर डाडा न था जाओ जोर सा पीमा पी जा 4 अदब अथव 4 नबी से फरमायो रातम शामा मा पी जे अॻियां न हलो वला तक़द क़बला पी खां पहिरियों कचहरीअ में न वेहो वला तक़द इसमें ही पी के नालो वठी सॾु न कयो वला त संपत ला पी के गायो न ॾियो नबी तो मौलविन खे न वेड़ायो पाण में क़ुरान हाणे मूंखे चवंदो न खोसन में मूंखे कोन विहारे 3 कलाक वेह त ख़बर बस मां हाणे 10 मिंटनि में तव्हांजी जान थो छॾियां मां त जीअं आयो मूंखे टाइम ई ॾेढ ॾिनो ॾेढ पहुतो वारो ई न ॾिनो 11 चवंदा खोसा मां 11 अचे ला हौल वला कुवत इल्ला हाय पी त पिया न कंदा कयो पी जी गिला असांजा छोकरा घोट की होटल ते बेटा पी जी गिला था कर बाबू कुछ न तू करे बाबू कुछ न पिणे कुछ कयो तॾहिं त तूं जाओ तोखे गिला लाइ पी वधो मांखे पेर चोड़े त न जो नासू थी बाबे त बाबा पी 100 बोरियूं कणक जो खपाए पुट के ना हक जो पीउ का पूछे त कणक जा पैसा काॾे खे ना बाबू 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 घर जो बादशाह तुझे करे रोटन के पत्थर कुटे तुझे करे खाचू खाई चोरियों तो कयो गलत कम को तो कया खोतारन वर जलील तो जो पीउ थो केड़ा दुख ॾिठा न बाबे तुझे करे अॼु न पीउ खे जो सताए संगे ज़माने में हिकिड़ो पुट पंहिंजे पीउ खे
जवन जी कुछ अमानत ॾे पाण ॿाहिरि मुल्क वियो हलियो 2 सालनि खां पोइ मोटी आयो पीउ खे चईंदे जेका शइ ॾेई वियो चई घर में तुंहिंजा बच्चा मुंहिंजा बच्चा खपी वई चई ॾे न त मां नबी साईं खे ज़ाह ॾियणो थो वञा पुट नबी साईं खे ज़ाह ॾियणु आयो पीउ घर में मुसलो विछाए हथ खयां रब पार त थई मूंखां ग़लती थी फैसलो तुझे नबी रब माखे पीर में पुत्र जे अगे लगी न कया है पीर जा घोड़ा अर्श ते पहुता रब जिब्रील के मोकिलियो जिब्रील जी मौला वञ मुंहिंजे सोने नबी खे वञी चओ त हिन पोड़े जी पारत संजन छोकरे के जो जैसे दाइया वो आएगा थे वठी जे वठिया बाबा हल हुजूर से सदन था वठी आए संजन उठी बिठा पांजी चादर विछायो फरमायो तो यो पुत्र माडी आयो तू काडे वहे जे या रसूल अल्लाह जे हक जो नबी करे ता मोकिलियो मां उन रब के दाह ॾियो अल्लाह नबी से पुत्र जी बाह वठी पीउ जे हथ में ॾई पाण फरमायो अंत व मालुका लिया पी तू तुझो मान तुझे बाबे जी मिल्कियत ये तो जब खपाया तई 70 बोरियों खपाए तो खापी का पूछा बाबो तो बाबा पर माओ तो माओ माओ जे पेरन में जन्नत था ज़ाल जे पेरन में सैंडल सैंडल अज जेका नौजवान माहौल आहे बोली था ॻाल्हाइनि खुदा जो कसम मूंखे ॿुधाईंदे शर्म थो अचे अम्मा कुराड़ी थी वई आहे अम्मा खंगे थी अम्मा निंड थी फिटाई अम्मा सुम्हण नथी ॾे 9 महीना तोखे पेट में खे तॾहिं चरी कान हुई फंकियाणी बंजी तुंहिंजा गूं मुर्तद होता है तॾहिं चरी कान धोबियाणी बंजी तुंहिंजा लटा धोई इस्त्री कई तॾहिं चरी कान बोरचानी बंजी तुंहिंजा खाधा तयार कई तॾहिं चरी कोन सहरा चई लाडो करे होठ के मां तोखे परणाए आई तॾहिं चरी अॼु तो चए त अम्मा चरी या केसर तो मैं जोणे विधी आहे मां बाहूं तो बदा न चवंदा कि मां मावा अॼु हिकिड़ो जुमिलो चयूं अञा खोसो जे नाराज़ न थियो त हिकिड़ो जुमिलो चयूं अञा नाराज़ कोन थींदव त मुंहिंजी बनी आ चाहे थियो उका कावड़ जो सच त चओ कावड़ बोसो मां इलेक्शन में बीहंदो जुमिलो चवां दिल जे पटीअ ते लिखंदो होटलनि ते ॿुधाईंदो दोस्तनि खे ॿुधाईंदो कचेरियुनि में ॻाल्हि कंदो अॼु वॾो जुमिलो चयूं थो अञा दिल जे पटीअ ते लिखियो दुनिया में वॾे में वॾा पीर वॾे में वॾा मुर्शिद पी मां खुदा जो कसम आहे पी मां खां मथे कोई मुर्शिद कोन्हे ॿुधी छॾियो इहे मुंहिंजा लफ़्ज़ मौलवियुनि खे ॾुखा लॻंदा पर भले लॻनि वॾो मुर्शिद बाबो आहे वॾी मुर्शिद पीर अम्मा आहे वॾी बीबी अम्मा मेरा मुर्शिद सुञाईंदा तेरे मुर्शिद जटन पीरन के दन में गाबाई पादा काए ता दियो माउ के इज्जत जुती न ता वठी दियो पातर खाईंदो ॿुधी छॾियो हा मुंहिंजे तकीरूं ॿुधरायो पीरन खे चयो ही चरियो मुलो छा थो चए कॉलेज में दाखिला नथी थे नौकरी नथी मिले नाहक खून बीच में पियो अथव कर्जन में कारा थी वियो मां जे पेरन में अची वियो अम्मा मुंहिंजे लाइ हथ खण हे जमल माउ हथ खणंदी न रब जबल टोड़े माउ जे दुआ जे सदके तुंहिंजो कमु कंदो जिथों दुआ क़बूल थिए उते दुआ कोरायो हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जरे जाओ हो ना नाबीन हो नाबीन आए है मां मुसल्लो बिछायो 40 रातियों मुसल्ले ते रुनी अल्लाह बच्चो नहीं अखियों देस बच्चो नहीं अखियों देस रोई 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 रब जे खजाना मां बच्चे के अखियों वठी ॾिनई जे बुखारी शरीफ किताब लिखियो नबी से काबे जो तवाफ पिया कनि हिकिड़ो ॿाहिरां के जो माण्हू गॾु तवाफ पियो करे या कांबो बदल आहे कांबो जे तव्हां गाह करण लाइ कांबो बदन आयो हुजूर फरमायो हे कांबे में छा अथई जिसे मुंहिंजी अमड़ आहे
ये माओ के हज पढ़ाया था यार मुझे बयान हुजूर फरमाई छा जैसे मुझे अम्मड़ा या रसूल अल्लाह मुझे मां पंहिंजी माउ जो हक़ अदा कयो पाण फरमाईंदा 9 महीना जेको तोखे पेट में खणी हिन वेचारी सूर ॾिठा उन्हनि रातनि मां हिकिड़ी रात जो बि तो माउ जो हक़ अदा न कयो। हज़रत अवैस करनी रहमतुल्लाह अलैह जो केड़ो अमल अल्लाह के वणिया जो पान फरमाए उमर लब्बैक या रसूल अल्लाह अवैस नालो थई कर्ण कबीले जो यमन जो रहाक हुआ उन सां जॾहिं मुलाकात थी तो मिठे मोहम्मद जो उम्मत लाइ दुआ कराए जा या रसूल मानो को दुआ करा पान फरमा हां सही छाजे करे पुछा पान फरमा उमर उन माओ जी एडी खिदमत कई वकान अकरम नास माओ जी एडी खिदमत कई थी जंहिंजे लाइ बि अवेस हथ खणंदो आहे न रब उन जे हथनि खे खाली न मुठे। पहिरियों न्यापो चइजान त पी माउ जी इज़त कनि चयो 2 नंबर पीरन खे हाणे हिकिड़ो मुरीद पंहिंजो 2 नंबर पीर खे घर वठी वियो त 2 नंबर पीर छा चयोसि नंढियूं वॾियूं मायूं गॾु कर मां ॾिसां पोइ सुञाणां पोइ क़यामत में छॾाईंदो मां केॾी टिक थो करे पर मुरीद को मां जनो चरियो हुजे डाटरो खणी कन्नु कपी अरे ही छा मुर्शिद जो कन्नु जैसे क़यामत में मुर्शिद हूंदा घणा असां बि सुञाणूं था सारो कन कपियल किथे खुदा जो कसम असां बेपीरिया न आहियूं हाले जी वारो असांजो मुर्शिद अमरोट वारो असांजो मुर्शिद बेर शरीफ वारो असांजो मुर्शिद हज़रत पीरान पीर असांजो मुर्शिद मुंहिंजो मौला अली असांजो मुर्शिद असां जमीयत वारा बेपीरिया थोड़ी आहे असां पीरन वारा पर पीर में 4 निशानियूं हुजनि मुर्शिद में 4 घणियूं बाबा सभई ॻाल्हायो त कारी कामरान जो टाइम बचायां घणियूं 4 ॻाल्हियां जो घणियूं निशानियूं हुजनि मुर्शिद में घणियूं निशानियूं 4 वॾा किताब 4 वॾा नबी 4 वॾा मलाइका 4 वॾा रसूल 4 खट खे पारा 4 नबी जो न्याणियूं 4 वज़ू में फर्ज़ 4 मोहम्मद जा यार 4 मुर्शिद में घणियूं निशानियूं हुजनि 4 मुर्शिद जो 4 निशानियूं कहिड़ियूं ॿुधजा अख में हया हुजेसि इन तो पूछे मुझे घर कदी वजह घर तो जो चा मुर्शिद जी पहली निशानी अख में हया दिल सफा हुजेसि ज़ुबान ते ज़िक्र खुदा हुजेसि जिस्म ते सुन्नत मुस्तफा हुजेसि सकर तकीर कई तो एकड़े हमरा मुखे जो मुखे करबला था मुजर मां मसरूफ आए लाई मुजा एडा जलसा शादिन का प्रोग्राम मा कड मुजो मां 3 जुमरन में करबला बुधाया ते तो अजीब मौलवी हिडो वडो दास्तान जुमला इफा मुजो हां मुजो करबला मा बस सबक वडा मिला बा 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 पहलो सबक सैयदन सजदो न छड़ो बियो सबक बीबिन पर्दो न छड़ो मुखे निरड़ ते चुमी ॾेई पुठी ठके चे मौलाना तू जहिड़ी करबला मुखे कहीं करबला जो पहिलो सबक अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान घोटो कासिम कुर्बान अब्बास जा बाजू कची पिया 72 साथी कुटा पिया जेतो सुनरा माखे बच्चा प्यारा नाइन हुसैन के रब जी नमाज प्यारी क्या जलवा करबला में दिखा जा हुसैन सजदे में जाके सिर कटाया हुसैन
असां डॉक्टर साहब याद में जलसो कयो दिक्षा हिकिड़ो माण्हू रोए पियो रजू रामबा मुझो छो थो रोए जैसे मां जमीयत जो न आहियां मां तव्हांजे फिरके जो बि न आहियां मुझो छो थो रोए जे डॉक्टर जे शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो जमीयत वारनि जो आहे मुझो कीअं जे असांजो मौला हुसैन शहीद थियो त बि सिर सजदे में तव्हांजो डॉक्टर शहीद थियो त बि सिर सजदे नेज़े पे सर था कुरान सा मौलवी भी पढ़ंदा एको साउंड घुरायो शामियाना हणायो कनातो हणायो स्टेज था देगियो ना केॾो साईं सिद्दीक़ वीचारे खर्च है पर मौला अली जो बचड़न कियो कुरान पढ़ियो नेज़े पे सर था जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन मिराज में पैगाम आ करबला में पैगाम आ मिलाद में पैगाम आ समझो ही ना बेचे जानता आलम जी इज्जत कन मिराज वाली रात ने आपो बेचे जान आलम जी इज्जत कन आलिम 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 अज मौलाना फजल रहमान मैदान थे मुसलमान जे ईमान जी जंग पियो लड़े जो तो खत्म नबूवत असांजो ईमान आहे सब त चओ सुभान ॾाढा नथा चओ खत्म नबूवत जा मुजाहिद बैयत विरोध करे चओ बैयत ऐं असां मौलवी तव्हांखे एॾो कमु था अचूं ख़ुदा जो कसम आहे एॾो कमु था अचूं एॾो कमु था अचूं हिते जो एमपी केरु आहे तव्हांजो एमपी राजा साहब भी एॾो कमु नथो अचे जेॾो असां तव्हांखे कमु था अल्लाह ॼमो था त बांग असांजो वॾा था थियो त निकाह पढ़ी मज़ा असां वठां निकाह मौलवी पढ़ंदा आहिनि या राजा साहब पढ़ंदो आहे कसम दो ख़ुदा भाऊ त भले उन्हनि खे ॾियो मां वरत नथो सच त चओ वरी जे दुनिया में वञो था विंजायो पाक कयो साफ़ पोइ बि कंहिं ग़रीब मौलवी तड़ ॾियण जो 150 वरितो न हुनखे गारियूं वेठा ॾी बाबा मुला बि हाणे चढ़ियल थी तड़ जा बि पी सघंदा तड़ ॾियणु सवलो आहे सभु टपड़ धोइणा था न ॾींदो पैसा असां परे खां बाल्टियूं जहिड़ी में पी तुंहिंजो धोऊंसि असां घोट की सर्विस ते खणी वञे न त बि 5000 वठे रूसी ट्रैक्टर जहिड़ो पिणस हिन खे विञारे ॾिनो 150 बि मुलो ग़रीब नथो वरी माण्हू मरंदो त मौलवीअ खे छा ॾींदा हम तो ई खट कल्टस गाॾी ॾे न जंहिंमें पिणे चढ़ंदो बोलो ऐसे में वही फूकट वञे त पिणे जुतीअ सोधो जन्नत बस मुंहिंजो टाइम ख़त्म मेरा जवारी रात टे चेजान पी मां जी इज्जत कर ॿियो चेजान त आलिम जी इज्जत कर टियों चेजान त क़ुरान जे हाफ़िज़ जी भी इज्जत कर वहामिल क़ुरान वहामिल हाणे रमज़ान शरीफ़ अचे पियो खोसो कराची टपी आयो आहे अचे पियो अचे रमज़ान में तव्हां तरावियूं केरु पुलिस वारा पढ़ाईंदा त पेदा ॻाल्हायो छो क़ुरान जा हाफ़िज़ तरावियूं पढ़ाइण अचे त हुनखे खीर काढ़े मिश्री विझी बादाम विझी फ्रिज में रखी थधो करे जब खीर जो हाफ़िज़ पी हाफ़िज़नि जी ख़िदमत कर ख़ुदा जो कसम रब तोखे जन्नत जा खीर पी वरी उहो ताक़त वञी हाफ़िज़ जी क़िला शुरू कंदा तकिड़ो तो पढ़े तो पिणे के बची आहे न उहो पढ़ाए क़ुरान जे हाफ़िज़ जी क़िला कभी अचरिया शबे बारात ते भी ॻाल्हायां मेराज में जेको तोहफ़ो मिलियो नबी साईं खे हुन ते बि ॻाल्हायां टाइम कोन्हे कारी साहब बि वेठो आहे इलाही बुज़ुर्ग आहिनि अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं मां तौफ़ीक़ जेके कुरान पाक के इश्क मोहब्बत में आया हो सभी जमा वेठा हो जो तव्हांजे साम्हूं आशिक़ कुरान ख़तीब पाकिस्तान हज़रत मौलाना कारी कामरान अहमद साहब मौजूद आहिनि।